नाज़रीन, खैरापुर के करमाबाद के रहवासी मासूम नीगर साद उजण के बासरन पारा घर में 6 महीनन ताईं बदतरीन तशद्दुद जो निशानो बनाने जो इंकिशाफ थियो आहे। इन हवाले से तफ़सील सुनता खैरपुर में शकील जामरी जी रिपोर्ट में। सिंध में ॿारनि ते तशद्दुद जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। खैरपुर भरिसां करमाबाद जे रहवासी मासूम बालक साद उजण ते बासर ज़ाल मुड़ुस पारां घर में बदतरीन तशद्दुद जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। उन हवाले सां मुतासिर मासूम ॿार ऐं उन जे वारसनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त धक्का हुया, मारींदा हुया, वाशरूम में सुम्हारींदा हुया, वार पटींदा हुया, वार ॾंभ ॾींदा हुया, वेलण हणंदा हुया, मानी न ॾींदा हुया, बिस्तरो न ॾींदा हुया, कुटींदा हुया, लतां हणंदा हुया, टंगुनि जूं, पेरनि जूं, ॿाहुनि जूं। अहिड़ी हालत कई आहे माई असांजे पुट जी। न सुम्हारेसि, न अंदरेसि, न खटरेसि, न मानी ॾेसि, बाथरूम में भी सुम्हारेसि, न दवा न दारू। इंसाफ़ त आहे नी के अदालत में। बच्चन वारी अनिला वतो अली रज़ा जी ज़ाल मूंखों हथनि मां वठी वई त वरी ज़ुल्म कयो अथई छोकर सां। छोकर खे ॻाल्हाइण न ॾे, छोकर खे फ़ोन ते झलियूं बीठी थफड़ा, उन खे बाथरूम में सुम्हारे पई, हंधु न ॾेसि पई, रिली न ॾेसि पई, मानी न ॾेसि पई, घोटा पई ॾेसि, वेलणा हयां अथई, इहे धक ज़ाहिर बीठा आहिनि। बच्चन वारी न हुई छा, मुंहिंजी अर्श दाह अथसि। ग़रीबनि मिसकिननि जो ॿार वठी करे एॾो ज़ुल्म छो कयो अथई? इन जो त इंसाफ़ अदालत थिए नी, बाक़ी कोर्टियूं छा जियूं आहिनि। यकी उते राह आहे, इनखे मानी न ॾींदा, राति ॾींहुं कमु कराए, उन खां बावजूदि निंड बि न करणु ॾींदा, मार ॾींदा। पाण अखियुनि सां ॾिसो था, पेरनि ते तेज़ाब, चेल ते धक, मुंहं खे वेलण हणंदी उनजी घरवारी, ॿार खे मासूम खे मरण जी हालत में पुॼाए। हे बि असां उनखे वॾो ज़ोर रखियोसीं, 6 महीना इलाही टाइम थी वियो, असांखे न ॾिठो, पुलिस जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, तॾहिं हे जान बेकरीअ वटि कल्ह असांजो छोकिरो उते छॾे विया आहिनि। उतां असांजो माइटु ॾिसी हिनखे ॻोठु पुॼायो अथई करमाबाद में। असां हिन जे इलाज जे लाइ हाणे आया आहियूं, न खाई थो सघे, न पी थो सघे, बुखार बीठो अथसि जिस्म में। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मासूम ॿारनि ते तशद्दुद ख़िलाफ़ संजीदा क़दम खयां वञनि। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जामरी, आवाज़ टीवी, खैरपुर।